नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भरयासिटी में ख़बर ॾींदा हलूं त प्रेस क्लब में क्रटिकल स्टडी फॉरम पारां सिंध ऐं हिंद जे नाले वारे اديب دانشور लेखक सिंध में सियासी शहूर ॾींदड़ हेशू केवल रामाणी जे जनम ॾियारे जे हवाले सां मेड़ाको थी गुज़रियो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे भरयासिटी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर اديب मंगी पंहिंजी रिपोर्ट में। नाज़रीन, सिंध के ॾाहे हेशू केवल रामाणी जनम ॾियारे ते जन्म भूमि भिरियासिटी प्रेस क्लब में हिकिड़ो प्रोग्राम रखियो वियो आहे। इन सिलसिले में आयल महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु। हाणे हिशू ते त एतिरो ॻाल्हाए वियो आहे जिते ॻाल्हाइण लाइ बि वॾो कमु थो खपे, पर असुल मसइलो आहे इहो त हिननि शयुनि खे उजागर करणी असांजो आईंदो जेको आहे, असांजी क़ौम जेकी आहे, असांजी धरती जेकी आहे, असांजा वसीला जेके आहिनि। तो ॻाल्हि करी तो ज़ुल्फ़नि जी, मां अण बणवारनि जी, तो को कसणी तो कोयल जी, मां पेट बुखे ॿारनि जी। कहिड़ी ॻाल्हि पुछो था मूंखां साथी सिंध संदे गद्दारनि जी, हिन मीर पीर वॾेरे जागीरदार सरमाएदारनि जी। ही उहा शख़्सियत आहे जेका इन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ु हुई, जिन बि सिंध खे नुक़सानु ॾिनो, जिन बि सिंध खे उनजे लाइ, धरतीअ जे लाइ, उनजे माण्हुनि जे लाइ, उनजे लाइ खॾा खोटिया। ही दोस्त उन्हनि जे बरख़िलाफ़ हो। भिरिया जे तरफ़ां सिंध धरतीअ जे लाइ हिन जी वॾी कोशिशि आहे। हेशू केवल रामाणी इंटरनेशनल लेवल ते जदीद सिंध जो एॾो क़ौमपरस्त किरदारु हुयो जंहिं असांखे पंहिंजी सुञाणप ॾिनी ऐं असांखे इहा सम्झ ऐं सोच ॾिनी त सिंधी असां अलॻि क़ौम आहियूं। छाकाणि त हुनजो आलमी अदब ऐं आलमी सियासत में वॾो किरदारु रहियो, त हुनजी वॾी स्टडी हुई। ऐं न फ़क़ति हुन अवाम खे बल्कि उन वक़्त जे सियासतदाननि खे, मुफ़क्किरनि खे, शाइरनि खे बि क़ौमी धारा में शामिल करे साबित कयो त असां हिकिड़ी अज़ीम क़ौम आहियूं। पर असांजी बदकिस्मती चइजे जो अहिड़ा अमल किरदार असांखां विरांङे जे वर चढ़ी आहे ऐं उनखे असांखां जुदा करे असांखे निधणके करण जी कोशिशि कई वई आहे। नतीजे तौरु असां अॼु सिंधी क़ौम माना भटकियल क़ौम थी विया आहियूं ऐं असांखे पंहिंजे रस्ते जी ख़बर कान थी पए। हेशू केवल रामाणी आख़िरी वक़्त ताईं सिंध लाइ तड़पंदो रहियो ऐं हुन ॾाढी कोशिशि कई त मां वापसि अचां, ऐं इहो बि गुमान आहे त हू आख़िरी वक़्त में थी सघे थो त सिंध जे मोहबत में सिंध ॾे आयो हुजे ऐं पोइ रस्ते ते काथे गुम थी वियो या हुनजो फ़ौत थी वियो, का ख़बर कान थी पए। पर हुनजी सिंध सां मोहबत हमेशह क़ाइमु हुई ऐं क़ाइमु रहंदी। तारीख़ सां शख़्सियतूं जिन जा ॾींहं मल्हाइणु, उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हां पंहिंजे तारीख़ खे यादि कयो ऐं उन्हनि जो जेको नज़रियो आहे, उन्हनि जी जिदोजहद जो जेको तरीक़ो आहे, उहो नौजवान नस्ल ताईं मुंतक़िल कयो त जीअं उन्हनि में तजसुस ऐं जिदोजहद जूं ख़ूबियूं पैदा थियनि। त मां सम्झां थो त हेशू केवल रामाणी जेको शेख हयात जो उस्तादु आहे, GM सैद जे अंदरि फ़िक्री ऐं नज़रियाती तब्दीली आणींदड़ जो हिकिड़ो मुहरिक जो किरदारु अदा थो करे, त उन वॾी शख़्सियत जो अॼु भिरियासिटी में जिते हुनजो जनम भूमि आहे उते ही प्रोग्राम थियो आहे। त असां इहो हितां जे असिस्टेंट कमिश्नर AC साहिबु शाहिद सरकी खां वियो भरपूर मुतालबो कंदासीं त इंतिज़ामी सतह ते भिरियासिटीअ जे अंदरि हेशूअ जे नाले सां का याददाश्त क़ाइमु कई वञे ऐं उन जे लाइ को मख़सूस चौक या का उन जी तस्वीर कंहिं मख़सूस चौक ते फिक्स कई वञे त जीअं असांखे पंहिंजे माज़ीअ जे हीरोज़ जे बारे में असांजे नौजवान नस्ल खे ॼाण मिले। ऐं हीअ जेको उनजी फ़िक्र आहे, उनजी जेका तहरीक आहे, उहा इहा हुई त ही समाज जे अंदरि तब्दीली चाहींदड़ हिकिड़ी शख़्सियत हुयो जंहिं समाज खे तब्दील कंदे कंदे ऐं रोलाकियुनि में गुमनामियुनि में पंहिंजो पाण विञाए छॾियो। असां इहो ई चवंदासीं त असांजी जेका तारीख़ आहे, जेके तारीख़ी शख़्सियतूं आहिनि, उन्हनि खे छो जे असां नयो नस्ल आहियूं, नौजवान आहियूं, त असांखे ख़बर हुजणु घुरिजे, पढ़णु खपे ऐं पोइ उन्हनि ते प्रोग्राम हेड़नि सां ई असां नौजवाननि ताईं पैगाम पहुचाए सघूं था पंहिंजे तारीख़ जो, पंहिंजे तारीख़ी शख़्सियतुनि जो, जेके असां वटि वॾियूं शख़्सियतूं रहियूं आहिनि। ऐं असां बि ईअं ई प्रोग्रामनि मां, सर्किल्स मां वाक़िफ़ु थियासीं हेशू केवल रामाणी जी शख़्सियत सां ऐं ॿियनि वॾियुनि शख़्सियतुनि सां। असां चाहियूं था अहिड़ा प्रोग्राम करे असां ॿियनि नौजवाननि ताईं बि इहो पैगाम पहुचायूं पंहिंजे तारीख़ ऐं तारीख़ी शख़्सियतुनि जो। प्रोग्राम में आयल महिमाननि जी ॻाल्हियूं ॿुधी हुई, हिननि जो इहो चवणु हुयो त हेशू केवल रामाणी जेको आहे सो घणो रुखियो शख़्सियत हुयो जेको तब्दीली चाहे पियो। जॾहिं त आयल महिमाननि जो इहो पिणु चवणु हुयो त हुकूमत सिंध हेशू केवल रामाणी जी जनम भूमि भिरियासी शहर में हिकु यादगार क़ाइमु करे, जंहिं जे करे जेके ईंदड़ नस्लूं आहिनि उहे पंहिंजे हीरोज़ खे यादि करे सघनि। कैमरामैन ताहा मंगी सां गॾु اديب मंगी, अवामी न्यूज़ TV भिरियासी।
मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।